नाज़रीन, घोटकी में फनकारन पारां सकाफ़त खाते खिलाफ एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदड़ फनकारन जो चवणो त सकाफ़त खाते ग़रीब फनकारन जो हक़ खसे पंहिंजनि खे नवाज़ियो आहे। तफ़सील मुश्ताक लगारी जी हिन रिपोर्ट में। हिननी हजी नमाज के समझण त दुखियो वा, हिननी हजी नमाज के समझण त दुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त दुखियो वा, हिन इश्क जे अंदाज़ के समझण त दुखियो वा। घोटकी में फनकारन जो सकाफ़त खाते ऐं आल सिंध संगीतकार एसोसिएशन के खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो। तंज़ीम आल सिंध फीटिशन जे रागी फनकारन अॻवान ज़ुल्फ़कार अली मंगी, जलाल जोगी, मास्टर फतेह अली, मास्टर शाबान चाचड़, अली हसन सावंत, इख्तियार दायो, तालिब हुसैन सावंत, मंसूर लतीफ़ शाहणी जी अॻवानी में फनकारन प्रेस क्लब खां राग गाए पाकिस्तान चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरणो हयो। जेके सरकारी मुलाज़िमनि के चेक मिलियल आहिनि उहे सभु रद्द कया वञनि ऐं उहे चेक वठी करे कंहिं ग़रीब मिसकिननि यतीमनि खे ॾियो। इहो कोई तरीक़ो न आहे त सरकार जेका मदद करे उहा पंहिंजनि में बंदर बांट कई वञे ऐं पूरे माण्हुनि खे, आर्टिस्टनि खे, म्यूज़िशियननि खे धमकायो वञे त तव्हां आसा जा मेंबर थींदव त तव्हांखे मिलंदो, न त न मिलंदो। असांजी हुकूमत खे इहा अपील आहे त ग़रीबनि खे हक़ ॾियो। जेके ग़रीब म्यूज़िशियन ॻाइण वारा आहिनि या हिकु ग़रीबनि खे बेवा अहिड़ियूं ॻाइण वारनि जूं घर आहिनि, बचा गुज़ारिया आहिनि या बचा दर पदर, उन्हनि खे ॾिनो वञे। हिननि चेक उन्हनि माण्हुनि खे ॾिनो आहे जंहिंजी लख लख ॿ ॿ लख रुपया पघार आहे। असांजो गुज़ारिश आहे सकाफ़त खाते खे ऐं गवर्नमेंट खे त महिरबानी करे असांजा प्रोग्राम खोलिया वञनि त जीअं असांजा रोज़गार थियनि, बचड़नि जी रोज़ी थिए। असांखे हक़ ॾिनो वञे, सभिनी सां इंसाफ़ कयो वञे, बाजे वारे सां, ढोलकारे सां, फनकारनि सां। हीअ असां हींअर घोटकी में हड़ताल कई आहे, सुभाणे असां कराची में वेंदासीं। SOPs तहत जहिड़ी तरह सां ट्रांसपोर्ट खोलियो आहे, जहिड़ी तरह सां बाज़ारूं खोलियूं आहिनि, जहिड़ी तरह सां ॿिया कारोबार खोलिया आहिनि, अहिड़ी तरह सां असां फनकारनि जी बि SOPs तहत खोलियो वञे त जीअं असां पंहिंजो गुज़र, पंहिंजी इज़त, पंहिंजी सिंध जी असां सुञाण बरक़रार रखी, असां पंहिंजे वेरा खे बरक़रार रखूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खाते खे घुर्जे त समूरनि फनकारनि खे वज़ीफ़ो ॾे, खेनि फाका कशी खां बचायो वञे त जीअं उन्हनि जे घरनि जा चुल्हा ॿरी सघनि। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक लगारी, आवाज़ TV न्यूज़, घोटकी।